नासिन हिंगोरजा में 2 ॾींहं जी क्रिकेट टूर्नामेंट कराई वई, जंहिंमें 10 खां वधीक टीमुनि हिस्सो वरितो। वधीक तफ़सील शम्सुद्दीन राजपर जी हिन रिपोर्ट में। हमाद पब्लिक स्कूल हिंगोरजा और यूथ फोरम हिंगोरजा पारां 2 रोज़ क्रिकेट टूर्नामेंट कोठाई वई, जंहिंमें राणीपुर, सूबे दे रोज़ सगियूं, रसूलाबाद ऐं सेठारजन जी टीमुनि हिस्सो वरितो। उन मौके ते टीमुनि में आयल शागिर्द ऐं क्रिकेट जे खिलाड़ियुनि, शहरनि, सियासी समाजी अॻुवाननि में शिरकत कई। उन मौके ते क्रिकेट में जी टीम रांदीगरनि, सियासी समाजी अॻुवान, तोणी शहरी ॻाल्हाईंदे धरती टीवी सां चवनि था त इन में तक़रीबन 10 टीमूं शामिल आहिनि, जिन में मुख़्तलिफ़ स्कूल आहिनि। सभिनी जेको आहे सो हिसो वरितो आहे। असां हिकिड़ी फ्रेंडली मैच हणाई आहे। 2 ॾींहंनि वारो टूर्नामेंट आहे। हिन टूर्नामेंट में पंहिंजो राणीपुर, हिंगोरजा, सेठारजा, समी जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जी टीमुनि हिसो वरितो आहे। मिडिल स्कूल ताईं इंटर स्कूल टूर्नामेंट आहे ऐं स्कूलनि में जेको गैर निसाबी सरगर्मियुनि वारो अमल आहे, उन में पहिरें नंबर ते इन क़िस्म जी सरगर्मी रांदि जी अची वञे थी। शहर जे अंदरि अहिड़ा प्रोग्राम रखिया वञनि त जीअं ॿारनि जा ज़हन नशे नुमा ऐं सही थियनि। छोकिरनि में अञा बि शौक़ु वधंदो। मां सम्झां थो त हेॾियूं टूर्नामेंट थींदियूं रहनि त जीअं असां जहिड़ा ॿाहिराड़ी जा माण्हू बि अची रांदि में हिसो वठनि ऐं ॾिसनि ऐं खेॾनि। असां हिकु मैच खटे असां अॻिते आहियूं क्वार्टर फाइनल हाणे इंशाल्लाह खटींदासीं। अॻियां असां अॻिते ईंदासीं। हाणे एवर शाइन जेको खटींदासीं त सेमी खेॾंदासीं। इंशाल्लाह उहा बि सेमी खेॾी असां फाइनल हमाद सां खेॾंदासीं। इंशाल्लाह फाइनल असां बि खटींदासीं। जेको महिनत कंदो उहो ई खटींदो। चवंदा आहिनि त जिते रांदियुनि जा मैदान सजियल हूंदा आहिनि, उते अस्पतालूं वीरान हूंदियूं आहिनि। क्रिकेट टूर्नामेंट में मौजूद क्रिकेट जे रांदीगरनि, शहरनि, उस्तादनि ऐं साहिबनि जूं अवां धरती टीवी सां ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन हसन राजपर गॾु शम्सुद्दीन राजपर, धरती टीवी हिंगोरजा।